जमाल कमाल ॿियो ख़बर कहिड़ी ख़बर आहे? चाकर खान वेंदो अॼु अकबर खान जी दावत ते। ख़बर पकी आहे? सोरहाना पक्की ख़बर आहे जाबिर। जे ख़बर सोरहाना पकी आहे न त पोइ त चाकर खान जो शिकार करणो ई पवंदो। जावर खान हली था अॻिते रस्ते में ॼार विछायूंसि। जीअं चाकर खान अकबर खान ॾे वेंदो न उते ई हली रस्ते ते था लेटायूंसि। न जमाल ॿारहाणी कोन कंदासीं। चाकर खान जेमहिल निकिरंदो त पूरे बंदोबस्त सां मता किथे असां ॿारहाणी करे असां पाण घोटिजी वञूं। जॾहिं अकबर खान खां वापसी में आयो न त उहो बेख़बर हूंदो, हुनखे चिंता ई कान हूंदी त केरु मूंखे कुझु कंदो या छा। पोइ हली मथां कड़काईंदासींसि, दमादम मस्तु कलंदर कंदासींसि। जाबिर जे वञण वक़्तु मौक़ियो ॾिनई न त असां बि घोटे रखंदासूंसि। न कमाल न, चाकर खान खे पूरी पक आहे त अकबर खान जे मथां हमिलो चाकर खान न कयो आहे पर असां कयो आहे। हितां जंहिंमहिल चाकर खान वेंदो न त पूरी तयारी सां वेंदो, पर जॾहिं उतां वापसि आयो न त हुनजो ख़ौफ़ लही वेंदो। पोइ हुनजे मथां हली हमिलो कंदासीं। हा कमाल जाबर खान सही थो चए। ऐं वञण महिल असां इहो अंदाज़ो लॻाए वेंदासीं न त चाकर खान केतिरी तयारी सां वञे थो ऐं पोइ वापसीअ में हमिलो करणु तमामु आसान थी वेंदो। इधर बचियो थी बाक़ी हिकिड़ो ॾींहुं, छॾाए सघंदो तोखे? ॾिसां केतो छॾाए। सावल त वॾो विहाड़ो सेरादी ॾेयूं सुतो पियो आहे, उनखे त हिन जी परवाह ई न आहे। ऐं बचाईंदुसि किथां? अड़े इन जे करे बेवकूफ़, तोखे त चवां थो त तो वारो सोट सांवल तुंहिंजो सॼण न आहे, पूरो करे छॾीसि। पर तोखे जेको आहे कन ते जूं ई कान थी चुरे। जबर मां इन तुंहिंजे घटिया चाल में अचण वारो ई न आहियां। तूं मरंदे अहिड़ो मरंदे जे तुंहिंजा माइट बि तुंहिंजो लाश कोन सुञाणींदे। तोखे बचाइण लाइ ॿी का वाट बची कान्हे का। जबर जेकर मां हितां बची निकितुसि त तोखे मारे छॾींदुसि, ऐं जेकर मां हिते मारियो वियुसि त सोट तोखे पूरो करे छॾींदो। ॿिन्ही सूरतुनि में तुंहिंजी मौत पकी आहे, तोखे मुंहुं में हथु विझण ई न खपे हा। अरे ॾे थोरा ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जे जाबर मरण जहिड़ो हुजे हा न त तुंहिंजे सांवल ई चाकर खान जे हथां कई ॾींहं मरी खपी वञे हा। हैदर हुननि वॾी ग़लती कई आहे, हिन नांग खे ज़िंदा छॾे पंहिंजे मौत खे दावत ॾिनी अथनि। जेकर तबाही असांजी थी आहे त इन तबाही खां बची तूं बि न आई सघियो। तुंहिंजो भाउ मारियो वियो, तुंहिंजो सोट मारियो वियो ऐं घर खां बेघर थी चुको आहीं। इन खां वधीक कहिड़ी तबाही थींदी? सभिनी जो हिसाब मां गणे गणे वठंदुसि, कंहिंसां बि रिआयत न कंदुसि। हाणे तूं पंहिंजे मौत खे यादि करे छॾ, बाक़ी तुंहिंजे मरण में 24 कलाक अथई। हिसाब बराबरि करण जो वक़्तु अची वियो अथई हैदर। हाणे तूं सोचे वठ, तुंहिंजे लाइ हिकिड़ो ॾींहुं अथई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।